नवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं संझा सैयद आऊं बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। माज़ी में ग़लत मुआशी पॉलिसियूं इख्तियार कयूं। चीन हेठे तबके के मथे आणण लाइ क़दम खयां। असांजो सिस्टम ही अशराफिया लाइ ठहियल आहे। भारत में हिन वक़्तु पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतूं ॿीणियूं आहिनि। शौकत तरीन ऐं संदसि टीम खे वाधायूं ॾियां थो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो इस्लामाबाद में तक़रीर जो ख़िताब। दहशतगर्दनि जो उत्तर वज़ीरिस्तान में चेक पोस्ट ते हमिलो, फायरिंग जी ॾेवठ दौरान अहलकार मोहम्मद आमिर इक़बाल शहीद थी वियो। ISPR मूजिबि इलाइक़े में दहशतगर्दनि जे ख़ात्मे लाइ क्लियरेंस ऑपरेशन जारी आहे। सुप्रीम कोर्ट नैब चेयरमैन ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। नैब चेयरमैन ख़िलाफ़ मौजूदा दरख़्वास्त ते तौहीन अदालत जो हुकम जारी नथा करे सघूं। नैब चेयरमैन ख़िलाफ़ तौहीन अदालत वारी अपील ॿुधण जोगी न आहे। अदालत जा ॿुधणी दौरान रिमार्क्स खुसरो बख्तियार ख़िलाफ़ जांच न करण ते नैब चेयरमैन ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराई वई हुई। पेंडोरा ते ढंढोरो पिटींदड़नि पाण खे साफ़ करणु शुरू कयो आहे। शरीफ़ कुटुंब ऐं पैरोकार आलमी सतह ते मुल्क खे बदनाम पिया कनि। सिंध असम्बली में मुखालिफ़ धुर जे अॻवान हलीम आदिल शेख जो बयान चवे थो, वज़ीर आज़म साबित कयो त हू हिकु ईमानदार माण्हू आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां मामले जी जांच करणु हिकु सुठो सौण आहे। कातिल कोरोना वायरस जा हमला जारी। वायरस के वधिक 27 मरीज़ फौत। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1490 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग वधी 12,51,384 थी वियो। हिन वक़्त ताईं 11,77,249 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। हाकारी शरह 2.84% रही। डेरा मुराद जमाली वेझो ॻोठ मीरजान मोहम्मद में कार इल्ज़ाम हेठि जवाबदार पंहिंजी ज़ाल ऐं नौजवान खे क़तल करे छॾियो। जवाबदार असलम कोड़ियुनि जा वार करे पंहिंजी ज़ाल सुबाना ऐं नौजवान सदर जमाली खे क़तल कयो। हब में खुददार वेझो अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में डॉक्टर शेर मोहम्मद शेख मारिजी वियो। ठुल जे अनाज मंडी में हथियारबंदनि जी फायरिंग, नौजवान क़तल, हिकु ज़ख़्मी। गोली लॻण सबबि अली हसन बगलाणी मौक़े ते ई क़तल थी वियो। गौसपुर वेझो ॻोठ अली बख्श ओगाई में चाची हथां भाइटियो क़तल। पनो आकिल मां 20 ॾींहं अॻु अगवा थियल नौजवान फिदा हुसैन सुमरो कच्छ जे गदपुर वारे इलाइक़े मां बाज़ियाब। वारसनि में ख़ुशी जी लहर। सखर जे कच्छ वारे इलाइक़े में मुबैना पुलिस मुक़ाबिलो, हिकु ॾियारी मारिजी वियो। मारिजी वियल ॾियारी जी सुञाणप न थी सघी। लाश अस्पताल मुंतक़िल। गौसपुर में पुलिस कार्रवाई करे औरताणे आवाज़ से माण्हुनि खे हिरखाए अगवा कंदड़ इश्तिहारी ॾोहारी खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवण आहे त गिरफ़्तार थियल शौकत उर्फ मोहम्मद अली ओगाई केतिरनि ई केसनि में घुरिबल हो। उमरकोट में गुज़िरियल 2 हफ़्तनि में डेंगी बुखार जा 9 केस ज़ाहिर। शहर ऐं भरपासनि वारनि इलाइक़नि में डेंगी बुखार जा केस तेज़ीअ सां वधण लॻा। डेंगी बुखार में वरितल मरीज़नि में औरतुनि ऐं ॿारनि जो वॾो अंग शामिल। गौसपुर वेझो ॻोठ मारक भयो में उरड़ी विघे वधीक किनिंगरी फौतुनि जो अंग वधी 3 थी वियो। सिहत खाते पारां उरड़ी जहिड़े मर्ज़ जी रोकथाम लाइ के बि जोगा उपाउ न वरिता विया।